सदर डॉक्टर आरिफ अलवी निगरान हुकूमत पारां इरसा जी जोड़ जक में तरमीम करण लाइ गडियल मुफ़ादन वारी काउंसिल के ओरांगे कदम खणण वास्ते तैयार कयल सदारती ऑर्डिनेंस रोके छडियो आहे। इरसा जी जोड़ खे मुतासिर करण जी कोशिश के नाकाम बणायो आहे। बाख़बर ज़रनि जो चवणु आहे त इरसा एक्ट 1991 में तरमीम करण लाइ निगरान हुकूमत जो तैयार कयल ऑर्डिनेंस सदर इन बुनियाद ते रद्द कयो हो त ही इंतहाई अहम मसलो आहे जंहिं में वफ़ाक़ी एकाई जे मुफ़ादन जो मसलो अचे थो। इन करे अहिड़े मसइले खे हिकु अणचूंडियल हुकूमत ऑर्डिनेंस वसीले हल न करे इरसा एक्ट 91 में तजवीज़ कयल तरमीम वसीले इरसा खे बेअसर करण मक़सद हो। इरसा चइनी सूबनि वफ़ाक़ जे नुमाइंदनि ते ॿधल हिकु इदारो आहे जंहिं जो मक़सद पाकिस्तान में पाणी जी वर्ज खे इंसाफ़ भरे तरीक़े सां हलाइण आहे ऐं इन में चेयरमैन सूबनि मां वारे सां मुक़रर थींदो आहे। निगरान हुकूमत हिकु नओं ऑर्डिनेंस सदर खां सही कराइण पियो चाहियो जंहिं वसीले इरसा जो चेयरमैन सदाईं लाइ वफ़ाक़ी हुकूमत जो नुमाइंदो मुक़रर करण जी तजवीज़ ॾिनी वई हुई। इन खां सवाइ चेयरमैन मुक़रर करण जो इख़्तियार वरी वज़ीर आज़म खे ॾिनो वियो हो। जेकॾहिं माहिरनि ऐं कंसल्टेंट्स मां को चेयरमैन न हुजे हा त वरी पाणी वसीलनि वारी वज़ारत मां वज़ीर आज़म कंहिं बि कामूरे खे इरसा चेयरमैन तौरु मुक़रर करे हा। इन ऑर्डिनेंस वसीले इरसा जा इख़्तियार ख़त्म कया पिए विया। ज़रनि जो चवणु आहे त निगरान वफ़ाक़ी काबीना गुज़िरियल महीने अहिड़ो ऑर्डिनेंस तैयार कयो हो ऐं कानून वारे निगरान वज़ीर अहमद इरफान असलम मुख्य किरदार अदा कयो। सदर आरिफ अलवी ऑर्डिनेंस खे रद्द कंदे निगरान वफ़ाक़ी सरकार जे कदम खे नाकाम बणाए छडियो आहे। वाज़ रहे त इरसा जी जोड़ जक सां हथ चरांद ख़िलाफ़ सिंध पंहिंजो एहतजाज पिणु रिकॉर्ड करायो हो।